हे मालिक कहाँ छो पियो अरे सवार ना खानू जो खैर थी मूंखे त कुछ भी न कदा न न हिननि पे एतबार करो ये न थियो खल पुठीअ तो लाहे छॾनि बधी वञे मूंखे वरी माकोड़ा न बचनि पेर पट कालू पेर पट न त कुटिजी वञे इनके छा थियो जमींदार असांजा पोयां पदर था सुजन बाबा असांखे ॾिसी पोइ बीहे थो कीअं रमू रबड़ खे ॾिसी पेर ड्राईंदो पेर रमू वाकई हाणे मञोसीं त तूं रबड़ बाबा साईं तो बि अहिड़ो रबड़ आहियां जो जेतिरो छिकंदोसि ओतिरो ई गंदो टुटंदो कॾहिं बि न बाबा अरे रे ॻाल्हि ॿुध हाणे पंहिंजो वधीक नेकी न कर हिकु धक सां ई कया न पूरो वाह ज़मींदार वाह मां त तव्हांजे सहारे कुॾां पियो बाबा लेकिन तव्हां ई मुंहिंजा पेर कढंदो त पोइ मां कंहिंजे सहारे कुॾंदुसि बाबा अरे ख़बर आई छो तो रमू वक़्तु कुॾंदो ॾींदो तो टपा ये मिड़े तोखे मज़ाक पियो कराए हीअं सम्झे जो तुंहिंजी आहे तुंहिंजो केर बि नालो न वठंदो ये राज तुंहिंजो ई तुंहिंजो आहे छा सम्झी हाज़ुर बाबा कंहिंजी मजाल आहे जो तोखे अखि खणी ॾिसे अचो असुल कातिल तो यो हाकिम खान है हाकिम खान अॼु छा करे मूंखां बची वियो न न हुजायो न छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे मज्जू ऐं मज्जू कंहिंखे माफ़ न आहे कदो न आहे कदो हाकिम खान न जो तो का बदलो है हाकिम खान बस किसा तो मजूआ से कह रखा तो क्या तो बचाए जो तो मौत तो बेओ नालो मजूआ है बाबा हाकिम खान किथे आहे वारिस खान तरफ निकरी वियो आहे वारिस खान तरफ अकेलो जी तोखे केतिरो समझायो त हुनखे वारिस खान तरफ अकेलो वञण न ॾिजाए पोइ तूं हुनखे छो न रोकियो बाबा साईं मूं ॾाढो रोकियोमांसि पर हू न मुड़ियो कुछ भी थी भया कमाल खान कुछ भी थी भया तूं हुनखे अकेलो न छॾी आहे बाबा साईं हाकिम खान ॿार न आहे जो मां हुनखे वठी विहारे छॾियां घणो टाइम थींदुसि अञा बाग वारो नंबर मस्करास कयो बाबा साईं जेकॾहिं उनखे मरण जो एॾो शौक़ु आहे त पोइ असां छा था करे सघूं मरे त उको वञी मरे पर मां चाहियां थो त हाकिम खान जे हथां दिलावर जो सिर खणायां बाबा साईं तव्हां हाणे मठ करे वेही रहो पाणे हाणे हाकिम खान ऐं वारिस खान दिलावर खान जो सिर खणी वेंदो कमाल खान तूं छो नथो सम्झी वारिस खान ऐं हाकिम खान खां दिलावर ॾाढो आहे हू जेकॾहिं दिलावर खान उन्हनि खे मारे वेंदो त पोइ असां दिलावर खे जेल हवाले कंदासीं असांजो मक़सद त ॿिन्ही तरफ़ खां पूरो थिए थो मक़सद पूरे थियण में देर पई थिए मां चाहियां थो त जल्द में जल्द मुंहिंजे दुश्मन खे ख़बर पए त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर बाबा साईं खानू असां सां खेर कयो अथव पर ख़बर अथव अॼु बि खानू मूंखे डुकायो आहे छा खानू तोखे डरायो आहे एॾो कूड़ बाबा साईं नूर मिठे जो कसम कूड़ नथो हणां मूंखे वाक़ई डुकायो अथई हिन जो मतिलब त खानू असां सां मकारी यारो हथ मिलायो आहे पहिरियां खानूअ सां मिली ॾिसूं था जेकॾहिं उन ईअं कयो आहे त पोइ उन सां कयूं था हिकणी छा थींदो
छा थींदो मुंहिंजी हवेलीअ जो जेकॾहिं हाकिम खान ये अरडायूं न करे हा त अॼु हिन हवेलीअ में बि ख़ुशियुनि जा साज़ वॼनि हा के मोहबत भरिया गीत गूंजनि हा हाकिम खान त सभिनी ख़ुशियुनि में ज़हर मिलाए छॾियो हाणे जेको कदम खयो आहे इन जो अंजाम छा थींदो या मां ख़त्म थींदुसि या हाकिम खान ॿिन्ही मां को हिकु बि ख़त्म थियो त हिकु जेल हलियो वेंदो ऐं पोइ जायदाद मिल्कियत कहिड़े कम जी किथे ईअं त नाहे जो ही सॼी रांदि जे पोयां सोटे जो हथ आहे बाबा साईं जेकॾहिं मां का ग़लती कई आहे त मूंखे माफ़ कयो हा सोडा बाबा साईं मां त तव्हांजी इज़त करे हाकिम खान जी ओभर बि चखण लाइ तयारु हुयुसि पर हाणे छोकिरी नथी मञे त हिन में मुंहिंजो कहिड़ो मां त तव्हांखे ॾोही कोन थो चवां वरी बि मूं सोचियो त मुदा तव्हांखे मुंहिंजे लाइ को दिलि में रंज हुजे सोडा मां चाहियां थो त हाकिम खान खे राज़ी करे छा जेकॾहिं हाकिम खान खे तव्हां पंहिंजी भेण जो खून माफ़ कयो त मां हाकिम खान खे सोनीअ सां शादी करण लाइ राज़ी करे सघां थो बाबा साईं ही वठो रिपीटर हिन जूं 8 जूं 8 गोलियूं मुंहिंजे सीने में लाए छॾियो मां कोन कुझाईंदुसि ऐं मुंहिंजो खून बि अव्हांखे बख़्श हूंदो पर हाकिम खान खे मां कॾहिं बि न बख़्शींदुसि कॾहिं बि न सोडा जॾहिं तूं मूंखे पंहिंजो खून माफ़ करे सघी थो त पोइ हाकिम खान खे भेण जो खून छो नथो माफ़ करे सघी हाकिम खान ज़ालिम आहे ज़ालिम ऐं ज़ालिम खे खून बख़्श करण बुज़दिली हूंदी आहे बुज़दिली मां मौत क़बूलींदुसि पर हाकिम खान खे माफ़ कॾहिं बि न कंदुसि कॾहिं बि न सोडा मुंहिंजे सर जे करे बि न आख़िर तव्हांजो मक़सदु छा आहे खुली छो नथा ॿुधायो सोडा तुंहिंजी भेण जो पलांद वठण सां तुंहिंजी भेण मोटी कोन ईंदी त पोइ असां हेतिरियूं ॿियूं जानियूं छो ज़ाया कयूं न दिलावर खान न मां हाकिम खान खे कॾहिं बि माफ़ नथो करे सघां कॾहिं बि इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे आख़िरी माण्हूअ जे अंदर में छो ई गिना हूंदी आहे माण्हू पंहिंजे अंदर जे क्रोध खे ख़त्म छो नथो करे सघे भली कुझु बि थी पए पर मां हिकु मोहबती माण्हू सभु ॻाल्हियूं दरगुज़र करे हिते अमन ज़रूर क़ाइमु कराईंदुसि वरी पोइ हुन लाइ मुंहिंजी जान बि छो न हली वञे वे हाकिम खान वे बेखबर हाकिम खान खैरता है अज मुझो शींह जड़ो दोस्त एडो परेशान छो पियो लगे यो मज्जू 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 इन जा एतरा पर निकरी आया है ना यो रैस हाकिम खान जे मथो फायर करण लगो मां एक दफो दरगुजर कयो 2 दफा कयम हाणे मां दरगुजर न कंदुसि मज्जू मज्जू त तव्हां ऐं मूसा खान वारनि सां हथ मिलाए चुको आहे पोइ उन्हनि बागे खे छा थी वियो हा बादशाह इन खे वरी कहिड़े छिते कुते खाधो आहे इन मज्जूअ खे मूसा खान ठाहू कुमुर सम्झी पाण वटि वठी आयो त जीअं अदा वॾे जो शिकार करे सघे भला गिदड़नि बि कॾहिं शींहं जो शिकार कयो छा चई बादशाह मूं चयो त मज्जू वीचारे जी छा औकात आहे जे वो
रेस दिलावर खान जे साम्हूं बीहण सां त चङनि भलनि जा याम ॾकंदा आहिनि त पोइ मजू वीचारे खे त खंघि जी टोकर आहे खंघि जी। बस हाणे बस घड़ी खन पंहिंजी ज़बान बंदि रख। छा सोचियो अथई मज्जू जे बारे में? वारिस खान मूं इहो सोचियो आहे त हकीम ऐं कुझु माण्हू मज्जू जे पोयां छॾ। जेसि ताणी मज्जू जो सिर वढे मुंहिंजे आॾो न रखंदा न तेसि ताणी मूंखे आराम कोन ईंदो आराम। हकीम छा पियो ॿुधी? बाबा साईं सभु कुझु ॿुधुमि पर इहो रोल मूंखे किथे थो हथ अचे? जेसि ताणी इहो चमड़ो तोखे हथ न अचे न तेसी ताणी हिन तरफ़ जो रुख तूं न कजां न त मां तुंहिंजी खल लाहे छॾींदुसि। बादशाह एतिरो रोब त मूं ते वारिस खान बि न कयो आहे जेतिरो तव्हां मूंखे। बस हाणे बस कर। हाकिम खान हकीम उन्हनि माण्हुनि मंझां नाहे ऐं न ई उन्हनि कमदारनि मां आहे जिन जे नसीब में रुगो कारियूं ऐं धिका लिखियल हूंदा आहिनि। हकीम वॾे कम जो माण्हू आहे, हिनखे तूं मौत जे मुंहं में बि लाहे सघीं थो। हे मज्जू जे पोयों वञण खां ईअं थो लाराए जीअं कां लवाए गुलेली खां। हाकिम खान जल्दबाजी छॾ जल्दबाजी। मज्जू इन मज्जू जी मुंडी वढे तोखे मां ॾींदुसि तोहफ़े में। मां इहो वारिस खान जो तोसां वाइदो आहे। वाइदो हाकिम खान वाइदो। मुंहिंजे पेट में हाकिम खान जो ॿार आहे ऐं मां चाहियां थी त मां हुनखे जनम ॾियां। हिन हवेली जो रिसियाणी खां पोइ केर बि वारिस कोन्हे ऐं मां चाहियां थी त मां हिन हवेली खे वारिस छोकिरी सही थी चए, हिन हवेलीअ खे वारिस जी ज़रूरत आहे। वारिस जी हाकिम खान खे मञाए वठां। इन खां पहिरीं जो हवेलीअ जो वारिस ज़मीन ते पेर रखे हिन खे जाइज़ करार ॾियारियां ऐं नई हवेलीअ जे वारिस जो अखियूं हिन हवेलीअ में खुलनि। हा मूंखे ईअं ई करणो पवंदो। हर हाल में हाकिम खान खे मञाए सोनी ऐं हाकिम खान जो पाण में निकाह कराइजे। छा हाकिम खान राज़ी थींदो? हाकिम खान खे हर हाल में राज़ी करणो ई पवंदो। जेको उन ॾोह कयो आहे उन जो हाकिम खान खे कफ़ारो अदा करणो पवंदो। जेसि ताईं हाकिम खे राज़ी करे वठां तेसि ताईं हुन न्याणीअ खे कंहिं ॿिए हंधि छॾे अचां। किथे ईअं न थिए जो मां पंहिंजनि मसलनि में उलझल हुजां, पोयां सोठो ऐं सकीना न्याणीअ जो गलो घोटे छॾनि। सभ खां पहिरीं मूंखे इहो कमु करणो आहे। इहो कमु असांजी ठहियल फिल्म असांजे ई विच में थी पवे। पोइ छा सोचियो थी? सोचण छा जो? राति हली सोनीअ जो गलो घोटे पूरो था कयूंसि। दिलावर खान खे केरु मोह ॾींदो? जॾहिं असांजी भेण जे कातिल खे कुझु न थियो आहे त पोइ हिकिड़ी नौकरियाणी जे कातिल खे छा थींदो? अदी न भंग में रंग मिलाइण खां अॻु हिकु चकर सोच। सोचण छा आहे? बस तूं तयारी करे छॾ। राति हली छोरीअ खे पूरो करे छॾींदासीं। सुबुह दिलावर खे ॿुधाए छॾींदासीं त छोरी ख़ुदकुशी करे छॾी। वॾो भाउ ठाहे छित वारे पके में टंगे छॾिजांसि।
अरे ज़ालिमो हिन छा बिगाड़ियो आहे तव्हांजो? सकीना, मां तव्हां सां आहियां। हिन मासूम जान तव्हांजो आख़िर बिगाड़ियो छा आहे? हाँ? सकीना, मां तोसां आहियां। सकीना, सकीना ही मोहब्बती माण्हू कॾहिं लापरवाही जी निंड सुतो ई न आहे। खणी जो मुंहिंजूं अखियूं बंदि हो, पर मुंहिंजो सॼो ध्यानु तव्हांजी तरफ़ हो ऐं मूंखे पूरी पक हुई त तूं इहा छिछोरी हरकत ज़रूर कंदी आहे। ॿुधाए सकीना, ॿुधाए हिन मासूम जान आख़िर तुंहिंजो छा बिगाड़ियो आहे? हिन छोरीअ जे करे मुंहिंजी भेण मारिजी वई। मां हिन छोरी खे कॾहिं बि माफ़ न कंदमि, कॾहिं बि माफ़ न कंदसि। साईं, मूंखे मारे छॾींदा, मूंखे मारे छॾींदा, मूंखे ज़िंदा रहण कोन ॾींदा, मूंखे ज़िंदा रहण कोन ॾींदा। केरु मारींदो बाबा तोखे? मुझे हूंदे तो जेको वार जो नालो बि नथो वठी सघे बाबा। साईं, आख़िर केसी ताईं तव्हां मुंहिंजे मथां ईअं फेरा ॾींदा रहंदव जीअं ई रेज़ियाणी सकीना खे ऐं सोढे खे मोकियो मिलंदो? मूंखे मारे छॾींदा मूंखे। तूं सही थी चई। ऐं मां नथो चाहियां त हिन हवेलीअ में तोखे ऐं हवेलीअ जे वारिस खे। छा साईं? हिन हवेलीअ जे वारिस खे को नुक़सान पहुचे त तूं पंहिंजा कपड़ा पैक करे वठ, मां गाड़ी कढायां थो। हल त हली तोखे कंहिं महफ़ूज़ हंध ते छॾे अचां। पर साईं, बस हाणे को बि सवाल न, बस तू कपड़ा ठाहे, मां गाड़ी कढायां थो। सब्जी हाज़ुर बाबा। कंहिंजी मजाल आहे जो तोखे अखि खणी ॾिसे। अचो। अद्दा जो असुल कातिल त इहो हाकिम खान आहे। हाकिम खान, अॼु छा करे मूंखां बची वियो न? न हुजायो न, छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू ऐं मज्जू कंहिंखे माफ़ न आहे कंदो, न आहे कंदो। हाकिम खान न, जो तूं तोखां बदिलो आहे। हाकिम खान ॾिसां त मजूअ जे कहर खां तोखे केरु थो बचाए, केरु थो बचाए? छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे, मज्जू आहे। बाबा, हाकिम खान किथे आहे? वारिस खान तरफ निकिरी वियो आहे। वारिस खान जी तरफ़? ऐं अकेलो? जी। तोखे केतिरो सम्झायो त हुनखे वारिस खान जी तरफ़ अकेलो वञण न ॾिजाए, पोइ तूं हुनखे छो न रोकियो? बाबा साईं, मूं ॾाढो रोकियोमांसि, पर हू न मुड़ियो। कुछ भी थी भया कमाल खान, कुछ भी थी भया, तूं हुनखे अकेलो न छॾी आहे। बाबा साईं, हाकिम खान ॿार न आहे जो मां हुनखे वठी विहारे छॾियां। घणो टाइम थींदुसि? अञा बाग वारो नंबर मस्करास कयो। हाकिम खान ये अरडायूं न करे हा त अॼु हिन हवेलीअ में बि ख़ुशियुनि जा साज़ वॼनि हा।
के मोहब्बत भरिया गीत गूंजन हा। हाकिम खान त सभिनी खुशियुनि में ज़हर मिलाए छॾियो। हाणे जेको कदम खयो आहे इन जो अंजाम छा थींदो? या मां ख़त्म थींदुसि या हाकिम खान। ॿिन्ही मां को हिकु बि ख़त्म थियो त हिकु जेल हलियो वेंदो। पोइ जायदाद मिल्कियत कहिड़े कम जी? किथे ईअं त नाहे जो ही सॼी रांदि जे पोयां सोटे जो हथ आहे। बाबा साईं जेकॾहिं मां का ग़लती कई आहे त मूंखे माफ़ कयो। हाँ सोडा। बाबा साईं मां त तव्हांजी इज़त करे हाकिम खान जी ओभर बि चखण लाइ तयारु हुयुसि, पर हाणे छोकिरी नथी मञे त हिन में मुंहिंजो कहिड़ो? मां त तव्हांखे ॾोही कोन थो चवां। वरी बि मूं सोचियो त मुदा तव्हांखे मुंहिंजे लाइ को दिल में रंज हुजे। सोडा मां चाहियां थो त हाकिम खान खे राज़ी करे। छा? जेकॾहिं हाकिम खान खे तव्हां पंहिंजी भेण जो खून माफ़ कयो त मां हाकिम खान खे सोनीअ सां शादी करण लाइ राज़ी करे सघां थो। हे मालिक कहाँ छो पियो? अरे सवार न खानू जो खेर थी मूंखे त कुछ भी न कदा। न हिननि खे एतबार करो, इहे न थियो खल पुठीअ तो लाहे छॾनि, ॿधी वञे मूंखे वरी माकोड़ा न बचनि। पेर पट कालू पेर पट, न त कुटिजी वेंदे। हिनखे छा थियो? ज़मींदार असांजा पोयां पादर था सुजन्स बाबा। असांखे ॾिसी पोइ बीहे थो कीअं? रबू रबड़ खे ॾिसी पेर ड्राईंदो पेर। रमू वाकई हाणे मञोसीं त तूं रबड़ रबड़। बाबा साईं तो बि अहिड़ो रबड़ आहियां जो जेतिरो छिकंदोसि ओतिरो ई गंदो, टुटंदो कॾहिं बि न बाबा। अरे ॻाल्हि ॿुध, हाणे पंहिंजो वधीक नेकी न कर, हिकु थक सां ई कया न पूरो। वाह ज़मींदार वाह, मां त तव्हांजे सहारे कुॾा पियो बाबा। तव्हां ई मुंहिंजा पेर कढंदो त मां कंहिंजे सहारे कुॾंदुसि बाबा? अरे ख़बर आई छो तो रमू, वक़्तु कुॾंदो ॾींदो तो टपा, ये मिड़े तोखे मज़ाक पियो कराए। हीअं सम्झे जो तुंहिंजी आहे तुंहिंजो केर बि नालो न वठंदो। ये राज तुंहिंजो ई तुंहिंजो। बाबा साईं जेकॾहिं उनखे मरण जो एॾो शौक़ु आहे त पोइ असां छा था करे सघूं? मरे तो उको वञी मरे, पर मां चाहियां थो त हाकिम खान जे हथां दिलावर जो सिर खणाया। बाबा साईं तव्हां हाणे मठ करे वेही रहो, पाणे हाणे हाकिम खान ऐं वारिस खान दिलावर खान जो सिर खणी वेंदो। कमाल खान तूं छो नथो सम्झी? वारिस खान ऐं हाकिम खान खां दिलावर ॾाढो आहे हू। जेकॾहिं दिलावर खान उन्हनि खे मारे वेंदो त पोइ असां दिलावर खे जेल हवाले कंदासीं। असांजो मक़सद त ॿिन्ही तरफ़ खां पूरो थिए थो। मक़सद पूरे थियण में देर पई थिए। मां चाहियां थो त जल्द में जल्द मुंहिंजे दुश्मन खे ख़बर पए त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। बाबा साईं खानू असां सां खेर कयो अथव, पर ख़बर अथव अॼु बि खानू मूंखे टुकायो आहे। छा खानो तोखे डरायो आहे? एॾो कूड़? बाबा साईं नूर मिठे जो कसम आहे, कूड़ नथो हणां, मूंखे वाकई टुकायो अथई। हिन जो मतलब त खानू असां सां मकारी यारो हथ मिलाए।
पहिरियां ख़ानो सां मिली ॾिसूं था जेकॾहिं उन ईअं कयो आहे त पोइ उन सां कयूं था हिकणी। छा थींदो मुंहिंजी हवेलीअ जो जेकॾहिं बाबा साईं ही वठो रिपीटर हिन जूं 8 जूं 8 गोलियूं मुंहिंजे सीने में लाहे छॾियो मां कोन कुशाईंदुसि ऐं मुंहिंजो खून बि अव्हां खे बख़्शूंदो पर हाकिम खाना खे मां कॾहिं बि न बख़्शींदुसि कॾहिं बि न। सोढा जॾहिं तूं मूंखे पंहिंजो खून माफ़ करे सघीं थो त पोइ हाकिम खान खे भेण जो खून छो नथो माफ़ करे सघीं? हाकिम खान ज़ालिम आहे ज़ालिम ऐं ज़ालिम खे खून बख़्श करणु बुज़दिली हूंदी आहे बुज़दिली। मां मौत क़बूलींदुसि पर हाकिम खान खे माफ़ कॾहिं बि न कंदुसि कॾहिं बि न। सोढा मुंहिंजे सर जे करे बि न? आख़िर तव्हांजो मक़सदु छा आहे खुली छो नथा ॿुधायो? सोढा तुंहिंजी भेण जो पलांद वठण सां तुंहिंजी भेण मोटी कोन ईंदी त पोइ असां हेतिरियूं ॿियूं जानियूं छो ज़ाया कयूं? न दिलावर खान न मां हाकिम खान खे कॾहिं बि माफ़ नथो करे सघां कॾहिं बि। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे आख़िरी। माण्हूअ जे अंदर में छो ई गिना हूंदी आहे? माण्हू पंहिंजे अंदर जे क्रोध खे ख़तम छो नथो करे सघे? भली कुझु बि थी पए पर मां हिकु मोहबती माण्हू सभु ॻाल्हियूं दरगुज़र करे हिते अमन ज़रूर क़ाइमु कराईंदुसि। वरी पोइ हुन लाइ मुंहिंजी जान बि छो न हली